सुल्तान कीअं आई? तोखे कीअं थो लॻे? हमेशा जी तरह संजीदा ऐं उदास। हा प्रिय, मन जी खेती सोकड़े जे वर चढ़ी वई आहे। लोकनि खे वणवेड़ी वकोड़े वई आहे। छो त पंहिंजी ज़िंदगी खे ज़ाया करी? प्यार त फ़रेब आहे, हुन फ़रेब में न अच। मूंखे ख़बर आहे तोखे मूंसां प्यार थी वियो आहे, पर तोखे शायदि इहा ख़बर न आहे त मां दुकान ते रखल वखर आहियां जेको विकामजी चुको आहे। प्रिय, ही दुनिया जो चरखो बि अजीब आहे। हिक खे ॿियो थो वणे ऐं ॿिए खे टियों ऐं टे खे वरी चौथों। शायदि ही प्यार कंहिंखे मिलणो ई न आहे। पर मूंखे तू तो वणे सुल्तान, ऐं तोखे बि मां वणां थी। दुनिया में खोड़ अहिड़ा ख़ुशनसीब आहिनि जंहिं पंहिंजी ज़िंदगी में प्यार माणियो आहे। प्रिय, तूं ख़ुशनसीब आहीं। तोखे चाहण वारा खोड़ आहिनि। बदनसीब त उहे आहिनि जेके विकामियल वखर खे था चाहिनि, ऐं ख़ुशनसीब उहो हूंदो जंहिंखे उहो वखर मिलंदो। अड़े ते छा था कयो? बस ईअं थकिजी पियासीं, थोड़ी साई पटी थी। अरे साही था खणो या चूचू था कयो? कम चोर कंहिं जाइ जा। हलो कमकार जी कयो चमचन जी दुआ सां। छोरी अॼुकल्ह मां ॾिसां थो त घणो मथे थी उॾामी, ऐं जेतिरो तूं मथे उॾामंदीअ न ओतिरो ई धकु लॻंदी। इन करे मां चवां थो त घणो मथे न उॾाम ऐं अहिड़नि वादनि खां परे रहंदी कर। जी रईस। मुंहिंजे ॻोठ में ये इश्कबाज़ियूं न हलंदियूं। जेकॾहिं हिते रहणो अथव न इज़त सां रहो। सुल्तान तूं बि सुधरी वञ। मां वॾनि वॾनि वर्डनि खे हिक ई सट में नथ विझी छॾींदो आहियां, मता या फुल हुजई। रेस सालार खान अॼु या सुभाणे रेस वॾो अस्पताल खां कुश्ती अची वेंदो। रेस वॾो घर अचे पोइ ॾिसंदासीं तुंहिंजूं फड़कियूं। ऐं हा, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। प्रिय जेतिरो मथे उॾामंदी न उहा शिकारियुनि जी नज़रुनि खां परते हूंदी। तोखे त मां चङी तरह ॾिसी रहंदुसि। अच वारस। निभागन जा नारे वाढन चाढ़िया वाट ते। मां त रुगो इहो थी सोचियां त बाबा आखिर तुंहिंजो नालो सदोरी कीअं रखियो आहे त हिक नंबर जी निदोरी। मुंहिंजी ज़िंदगी बर्बादी तो कई आ। तूं भेण नहीं। केर तो चवे हाँ त तूं भेण आई? तूं बवा ही बवा। शुक्र कर शुक्र जो यो अध मगज़ियो वारिस तुंहिंजो संग तो वठे, न त तो जहिड़नि जो मुक़दर कुहाड़ी हूंदो आ। तूं इन जे करे ख़ुशि आहीं न त तुंहिंजो संग गोहर खे तो मिले। जेकॾहिं न तुंहिंजो संग इन अध मगज़ी वारिस खे मिले हा, पोइ मां तोखां पुछां हा। साड़ सड़ी तूं मुंहिंजे भाग सां रीस थी करे। हर का बकरी पंहिंजे पाए टंगबी आ। पर मुंहिंजा पेर तो वढिया आहिनि। अल्लाह जी लठ बे आवाज़ अथव। अॼु तव्हांखे मुंहिंजो ख़्याल नथो थिए न। ॾिसजांइ हिकु ॾींहुं अहिड़ो ज़रूर ईंदो जॾहिं मां बि तव्हांजो ख़्याल कोन कंदसि। पर तो त बाबा सां पाण हा कई आ न। पोइ ये मगरमच्छ वारा लुड़क छो थी हारी? लिखिए जो लेख समझी कबूल कर। मां हा कई हुई। ख़बर अथई छो? छो जो बाबा जी अखियुनि में इल्तिजा जा लुड़क हुया। पर हा, इहा ॻाल्हि यादि रखजांइ त मुंहिंजी दिलि न इन निभागे वारिस जे लाइ कॾहिं बि राज़ी कोन थींदी। जेकॾहिं मूं इनकार न कयो न, सिर्फ़ इन जे करे न कयो त इन निकाह में मुंहिंजे पीउ जी इज़त जुड़ियल आ। खबरदार सदोरी, जे तो न इन रिश्ते खां इनकार कयो त मुंहिंजो रिश्तो बि टुटी वेंदो। ऐं जे न मुंहिंजो रिश्तो टुटरो त मां बि तोसां घटि कान कंदसि। हाणे मुंहिंजे अॻियां ॿ रस्ता आहिनि। हिकु न वारिस जो ऐं ॿियो वरी मौत जो। शायदि मां मौत खे ई चूंडियां। हा त भलो आ न। तुंहिंजी न अध मगज़े वारिस मां जिंद छुटी पवंदी ऐं असांजी तो मां।
दे खबर गोर मलूक मञे तो या न्यास घर के बाय वञींदो कीअं न सरकार, पैसे में वॾी ताक़त आहे। पहिरियां त न कर कई थी, पर जॾहिं नोट ॾिठई न त पाण ई डरो थी वियो। इते रखीस पर यार हिकड़ी गाल मुझाए थी। हुकुम कयो बाबल। आखिर इहो सिलसिलो केस ताईं हलंदो? मां इन मलूक के केस ताईं परचाईंदो रहंदुसि। तव्हां छो परचाईंदो मलूक खे? रोज़ रोज़ तव्हां टीको खयो छा मलूक जो? गोर मुंहिंजी प्रिय खां सवा सरंदी कोन ऐं मां मुड़ंदुसि कोन। ऐं इहो मलूकड़ो रोज़ पे बाबा खे दाऊं ॾींदो ऐं फ़ैसिले जो धमकियूं ॾींदो। पोइ बाबा छा कजे? हुकुम कयो त ॾियांसि निड़ीअ ते लत, कयांसि पूरो। गोर जेकॾहिं वक़्तु आयो त ईअं बि कंदासीं, पर फ़िलहाल मलूक खे मारणो आहे। पोइ छा कजे साईं? ॿियो को रस्तो कढ जंहिंसां नाग बि मरे ऐं लठ बि बचे। प्रोफेसर, छोरीअ खे अगवा करे खणी था अचूं। कंहिंखे कहिड़ी ख़बर छोरी केॾां वई? असां चवंदासीं त छोरी भॼी वई। हा, इहा ॻाल्हि तो सही कई। छोकिरीअ खे खणी तूं शहर वारे बंगले में क़ैद करे छा। ठीकु आहे सर, त पोइ मां छोकिरीअ खे अगवा करण जो बंदोबस्तु कयां थो। सुल्तान छा थो सोचे? पर हू सोचां पियो त हिन नासूर मां असांजी जान आख़िर कॾहिं छुटंदी। नासूर? कहिड़ो नासूर? इहो ई वॾेरो सालार। ॿियो वरी केरु? वरी सालार छा कयो? चाचा मलूक खे पैसा ॾेई फैसले तो हथ खणाए छॾियईं यार। पर भला मलूक पैसा छो वरिता? यार चाचा मलूक बि छा करे हा? पैसा न वठे हा त इहो सालार खान चाचे मलूक खे माराए छॾे। यार सुल्तान, असां ग़रीबनि जे लाइ हिकु पासे बाह, ॿिए पासे पाणी, आख़िर वञूं त काॾे वञूं? यार कुझु न कुझु त करणो पवंदो। आज़ादी असांजो हक़ आहे। हाणे इहा गुलामी वारी ज़िंदगी असां नथा गुज़ारे सघूं। असां सॼी ज़िंदगी वॾेरनि जी गुलामी में गुज़ारी आहे। हाणे असां गुलामी जा आदी बणिजी विया आहियूं। आज़ादी असांजे दामन में हाणे न ईंदी। अरे यार परू, मां हिन बदबूदार समाज में ज़िंदा रही कोन सघंदुसि। सुल्तान, तूं छा कंदे? हिन समाज खे तूं छा कंदे? बग़ावत। मां ज़ुल्म जे ख़िलाफ़ मज़ामत कंदुसि। ग़रीबनि ऐं मज़लूमनि खे मेड़ मिंथ कंदुसि। सुल्तान, इहो तुंहिंजो ख़्वाबु आहे। अलाह कंदो इहो ख़्वाबु तुंहिंजो पूरो ज़रूरु थींदो। पर यार इहो सोचे वठिजांइ, उन जे लाइ तोखे वॾियूं क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। मां त तोसां गॾु आहियां। पर यार सुल्तान, हिकु ॻाल्हि चवां, असांजी बिरादरी कॾहिं बि हिकु मुठ में गॾु कोन थींदी। यार परू, कोशिश त करे था ॾिसूं। ठीकु आहे, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। अच त हलो। सदोरी, नादर, तूं हिते अचानक सां? नादर, ई मुंहिंजे पोयां न ईंदो कर। मां छा कयां? मुंहिंजी तोखां सिवा सरे ई नथी। अॼु भलाए केतिरनि ॾींहंनि खां पोइ इहा सूरत ॾेखारी अथई। नादर, तोखे ख़बर आहे त अदा ऐं बाबा मूंखे घर में क़ैद करे छॾियो हो। सदोरी, हाणे ॿियो को हल न आहे। हाणे असां कोर्ट मैरिज था कयूं। इहो वरी छा आहे? मुंहिंजो मतिलबु आहे त असीं अदालत सगोरी में हली निकाह कयूं। हिन में को ॾोहो न आहे। इहो असांजो हक़ आहे ऐं निकाह करणु सवाबु आहे।
मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे त मां छा कयां। हिकु तरफ़ मुंहिंजे पीउ जी इज़त जो सुवालु आहे ऐं ॿिए तरफ़ अदा जी इज़त जो सुवालु। मां कयां त छा कयां? मां तोखे बि छॾे नथी सघां, नहीं मां तोखां परे बि रही सघां थी। मां छा कयां? अदाई बाबा न्याणे जी हिफ़ाज़त ऐं तहफ़ुज़ लाइ हूंदा आहिनि। जेके न्याणे जा दुश्मन थी पवनि उहे अदाई बाबा न आहिनि हूंदा। मां तव्हांखे इनकार त नाहे कयो, न मां तव्हांखे कॾहिं इनकार करे सघां थी। मुंहिंजो जीअण मुंहिंजो मरण तव्हां सां गॾु आहे, पर मुंहिंजे बाबा वारिस जन खे मुंहिंजे रिश्ते जी ज़बान ॾेई छॾी आहे। शायदि मुंहिंजी हुन सां शादी थी वञे। मां हुन सां कॾहिं बि शादी करणु नथी चाहियां, छो त मूंखे उहो न ई वणंदो। मां हुन सां शादी नथी करणु चाहियां नादर। त पोइ ठीकु आहे, ही वठि मोबाइल। मां किथे बि हूंदसि तोसां राब्ते में रहंदुसि। पोइ असां ॿई हिन कारे समाज खां परे हलिया हलंदासीं। ही मोबाइल कंहिं ॾिसी वरिती त पोइ? मूं हुनखे वाइब्रेट ते करे छॾियो आहे, तूं हुनखे लिकाए रखजांइ। मां तोसां वक़्तनि ब वक़्तनि ॻाल्हाईंदो रहंदुसि। ठीकु आहे नादर, तूं हाणे तव्हां वञण जी कर। ॻोठ जूं औरतूं मर्द गाह करणु ईंदा हूंदा, तोखे ईअं अचानक सां हिते कोई ॾिसी न वठे। नादर तूं हिते वञ। ठीकु आहे, मां वञा थो। पंहिंजो ख़्यालु रखजांइ। तूं बि पंहिंजो ख़्यालु रखजांइ। बाबा मां हाणे सोचां थो त सदोरी जो संग तव्हां वारसे लाइ वठो था, इन में देरि छो था कयो? देर कोन था कयूं बाबा, कहिड़ी देर लॻंदी? त पोइ चाचा सालिया खां तारीख़ वठो न। बाबा हाणे तारीख़ वठण बि को वॾो मसइलो आहे छा यार? त पोइ तारीख़ वठो छो कोन था? बाबा हाणे मां इहो बर्दाश्त न कंदुसि त सदोरी असांजी सॾाए ऐं हुनजा लक्षण अहिड़ा ख़राब हुजनि जो असां कंध झुकाए हलूं। बाबा सदोरी माइटनि वटि हूंदी त बिगड़ंदी रहंदी, हिते ईंदी न त पाण ई सुधरी वेंदी। गोर तूं कंहिं बि क़िस्म जो फिक्र न कर। सदोरीअ खे जेके टिका लॻणा हुआ न से लॻी विया। हींअर सदोरी तॻे ख़ान जी नोह आहे। जंहिं सदोरी ॾे का मेरी अखि कई न, अहिड़ी चीभट ॾींदोसां जो चीकट निकिरी वेंदसि। चीं चीं कंदो वतंदो, चीं चीं। त पोइ बाबा जेतिरो जल्द थी सघेव न त सदोरी ऐं वारस जी शादी कराए छॾियो। गोरखन वारस बि मुंहिंजो पुटु आहे। हुन चिरियाणा जी मां अहिड़ी शादी कंदुसि जो मुल्क में रुगो टाढ़िया ॿुधंदे टाढ़िया। पर यार थोरो पैसनि जो आबिलो करो, पैसा गॾु थियनि त पोइ हीअं था तारीख़ वठो बसि न। बाबा पैसनि जो बंदोबस्तु मूं करे छॾियो आहे, तव्हां रुगो तारीख़ वठो। हाँ त पोइ ठीकु आहे, अधी मुरादी अचे त पोइ हली था सालिया खां तारीख़ वठूं। ठीकु आहे? हेलो जी मिठा माण्हू, बसि दुआ कर बाबा जी तबीयत ठीक थी वञे। हाँ भली अचो, यू आर मोस्ट वेलकम। तव्हां अचो त सही, असां पंहिंजा नेण विछाईंदासीं। शर्म कर, हया कर, ॿुॾी नथी बनी। वाह जी ॿाहिरनि जी इज़त रखी अथई। मेहरू मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। असांजी इहा रीत नाहे त औरतूं परावन मर्दनि सां फोन ते टहकड़ा ॾेई ॻाल्हाए। मूंखे त इहा ख़बर ई कान हुई त तूं पोयां के छाड़ता छॾे आई आहीं। खबरदार खबरदार मेहरू, हिन घर में तुंहिंजूं इहे इश्क बाज़ियूं न हलंदियूं, सम्झई? बस कर हाणे, मां त फोन ते पंहिंजी दोस्त खालदा सां बि ॻाल्हायां। ऐं हा, तूं मुंहिंजी ज़िंदगी में दख़ल अंदाज़ी न कर त बहितर रहंदो। तोला तुंहिंजूं इहे बहाने बाज़ियूं न हलंदियूं। अचे सालार त मां हुनखे सॼी हक़ीक़त करे थी ॿुधायां। ॿियो तूं करे बि छा थी सघी?
मुंहिंजे मामलनि में टंग न अणाईंदी कर। इहे बहानेबाज़ियूं मूंखे बचनि थियूं। जेकॾहिं तूं सालार जी ज़ाल आहीं त मां बि सालार जी भेण आहियां। इहे इल्ज़ाम तोते बि लॻी सघनि था। हाँ हाँ हाँ, हिकु त चोरी मथां सीना ज़ोरी, कुदा कम करी पाण वरी रांदो मूंखे थी फासाई। अचे सालार, ॾिसूं त सालार कंहिंजी तो मञे। तोखे जेकॾहिं हिन घर मां न कढायमि न त मां बि सालार जी ज़ालन आहियां। ॾिसूं था त हिन घर मां केरु थो निकिरे, तूं या वरी मां। मिड़ई अदा सा ज़रिया सा पई हले पिया तगू। इहो त मुल्क जा हाल ॾिसी पियो केॾो न ज़मानो ख़राब थी वियो आहे। अदा मलूक, तूं छोकिरी छो नथो उथारी? अॼु तूं फिक्र न कर, इहो ॾींहुं आयो न त कुलंदा प्रिय जो ॿार लाहे छॾींदुसि। हाय हाय, छोकिरी जो अछो मथो कंदे छा जो उन खां पोइ परणाईंदेसि? तूं कहिड़े वक़्त जो इंतज़ार पियो करीं अदा? हाणे छोकिरी मूंखे ॾे त बशू जे मुंहं ते मोड़ ॿधां। तोखे कंहिं चयो त प्रिय जो संग तोखे ॾींदुसि? ख़बरदार, ख़बरदार जो ॿीहर अहिड़ी ॻाल्हि कई अथई, अहिड़ो असरु कंदुसि इहो यादि कंदी। छो बशू खे कोन ॾींदे आ? हई पिरे बशू जी मंगा। कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो अदा। आऊं बशू लाइ संग वठंदी सई ऐं तोखे ॾियणो पवंदो। ॾिस मुरादी, घणो न ॻाल्हाए, घणो न ॻाल्हाए। मां हिन मसइले ते तोसां ॻाल्हाइण ई नथो चाहियां। पर आऊं त हिन मसइले ते ॻाल्हाइण आई आहियां। ॻाल्हाईंदुसि छो न ॻाल्हाईंदुसि, वॾे वाक़े ॻाल्हाईंदी सई। पर पिरे तोखे ॾियणी पवंदी। हाणे मर्ज़ी जो मालिक आहीं, खिली ॾी या ॻोढ़ा ॻाढ़े ॾी, पर पिरे मुंहिंजे बशू जी मंग आहे। पहिरीं बशू खे माण्हू त कर, पोइ घोट कजांसि। सॼो ॾींहुं वटे थो रुलंदो फिरंदो, नशा कंदो। इहा ॻाल्हि आहे। इन जो मतिलब त तूं संग कोन ॾींदे। मतिलब वरी छा जो? सिधी ॻाल्हि आहे, संग कोन ॾींदो साईं त कोन ॾींदो साईं, बसि। ऐं मलूकड़ा, तूं मूंखे जवाब थो ॾियां? ठप जवाब अथई। ॾिसां थी, मां बि ॾिसां थी तूं संग मूंखे कीअं नथो ॾी। वॾेरनि वटि दाही थी वञा, पोइ त ॾींदे न, खिलंदे ॾींदे। जंहिंखे वणे तंहिंखे वञी दाह ॾे। हाणे हल था, मुंहिंजो न मथो फिरियो, ओलो सोलो धक न हणी कढाए। हल। छो छा लाइ थो मूंखे धक हणी? हा, ॾिसजांइ हिन ॻाल्हि ते फ़ैसिला थींदा। पाणे मूंखे सॾे या छोरी ॾींदे तूं? हा, सम्झी थो पंहिंजो पाण खे। ॾिसां वञा थी, इहो फ़ैसिला कंदुसि। गोर देर न कर देर यार। हाणे प्रिय खां सवा असुल मुंहिंजो साह थो वञे। बाबा साईं हुकुम कयो, छा कयां? बास थी वञ ऐं प्रिय छिरकी लूह पाए चंपन में छटे प्रिय खे मूं ताईं खणी अच। बाबल, अॼु त शाइरनि वारियूं ॻाल्हियूं था कयो। गोर इश्क चरियो करे छॾियो आहे। बाबा साईं, प्रिय खे अगवा करणु मुंहिंजे लाइ को मसइलो कोन्हे को। मां अॼु ई प्रिय खे अगवा करे तव्हांजे शहर वारे बंगले ते छॾियांसि थो। तकड़ न कर गोर, तकड़ न। मर्द अगवा करणु सवलो आहे। हीअ नौजवान छोकिरी आहे। जेकॾहिं हीअ अगवा थी न त असुल ऋण भरी वेंदो, ऋण। बाबा साईं, त पोइ छा कयां मां? तव्हां हुकुम कयो, मां त तव्हांजे हुकुम जो ग़ुलाम आहियां। इहो कम बि कंदासीं गोर, तकड़ न। सोचे समझी कम कबो, जीअं मुंहिंजे अंदर जी बाहि बि ठरे ऐं बाफ़ ॿाहिरि बि न निकिरे। बाबा साईं, इहो नामुमकिन आहे। बाबा, ॿ टीन ठहकंदा, आवाज़ त थींदा न। ॿ चारि ॾींहं लुड़ थींदो, भाॻिया वरी बि त तव्हां वटि ईंदा न। काॾे वेंदा? ईअं टारा सारा ॾेई पिया हलाईंदासूं, ॿियो छा कंदासीं? चवे त तूं बि ठीकु थो, पर हा, थोरो ख़्याल सां कमु कजाए। बाबा साईं, गणती न कयो। तव्हां ॾिसो त हाणे मां हिन झिरकीअ जो कीअं थो शिकार कयां।
अदा? सदोरी करे वई आहे। सदोरी गाह करण वई आहे। हुनखे जॾहिं घर खां ॿाहिरि पेर कढण जी इजाज़त न हुई त गाह करण कीअं वई? कंहिं इजाज़त ॾिनसि? इजाज़त बाबा ॿियो वरी केरु ॾींदो? बाबा चयो त सदोरी हाणे घर खां ॿाहिरि वञी सघे थी। बाबा ॾिनसि? बाबा जो त दिमाग़ ख़राब थी वियो। सियाणनि सच चयो आहे, 80 मत खसी। अदा तूं परेशान न थी। सदोरी बार बार साॻियूं ग़लतियूं कान कंदी। एॾी तादी थी अथसि पोइ बि ईअं कंदी छा? इहा ई त तव्हांजी भुल आहे। इहो ॿुधाए त बाबा किथे आहे? बाबा जी मूंखे न आहे ख़बर। हा मतां दादन जे दुकान तां बीड़ियूं वठण वियो हुजे। तबियत ई ख़राब करे छॾी ने छोकिरी। क्षमा बाबा अचे न त चई छॾिजांसि। सदोरी जेकॾहिं ॿाहिरि घर खां पेर रखियो न त पोइ परूअ ते मयार न ॾियो। परू चई छॾियो सम्झ लोह ते लीक अची वई। अदा तूं फिकर ई न कर। सदोरी न घर अचे त वठी चोटीअ मां अंदर थी कयांसि। अरे ठहियो ठहियो चङो। हाणे मां ॾिसां थी इहा छोकिरी वई काॾे। ये जगह तू मुझे दोरा ॾेखारे थो नी इन्हनि जो असर मूं ते कोन थींदी समझी? कोन त मां तोखां डिॼां। पिरे मुंहिंजी मंग आहे सुठो इहो थी त हुन में अखियूं न विझो। अंडरस्टैंड? हाणे भला जान छॾ कीअं अचे मवालनि मां फाथाऊं। मतां का भुल हुजे त मां पिरे खे छॾे ॾींदुसि। नेवर कैन नॉट बी। यार रखी छॾ। रत जा दरिया वांदा दरिया समझी? जो डंगनि ऐं नंगनि ते जवान सिर बि ॾेई छॾींदा आहिनि। जेकॾहिं बचू मवाली कुर्बान थी वियो त नो प्रॉब्लम। रत जा दरिया केरु वाहींदो? तूं या तुंहिंजो को यार दोस्त? सुल्तान खान मां मवाली ज़रूर आहियां पर कायर ऐं बुज़दिल न आहियां। अंडरस्टैंड? कन खोले मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ। प्रिय जो ख़्याल दिल मां कढी छॾ समझी? जे न त पोइ मां तोखे न जान मां ई आउट करे छॾींदुसि। प्रिय चाचे मलूक जी धीउ आहे ऐं मुंहिंजी सोट। चाचे मलूक जी मर्ज़ी आहे कंहिंखे संग ॾे या न ॾे। ॿीहर जेकॾहिं पंहिंजी ज़ुबान ते प्रिया जो नालो आंदो अथई न ज़ुबान कढी कुतनि ऐं कावनि खे खाराईंदोसि। डर तो डर डर हल डर डर तो डर हल। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।